अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजे घर जे लाउंज जी वीडियो। ग्राउंड फ्लोर जो लाउंज जिते असांजे ॾींहं जो घणो हिस्सो गुजरंदो आहे। आज मैं आपके साथ अपने घर के ग्राउंड फ्लोर के लाउंज की वीडियो शेयर कर रही हूँ, जहाँ पे हमारा ज़्यादा हिस्सा दिन का गुजरता है। ही सामू तव्हां ॾिसो दरवाज़ो, ये एंट्रेंस आहे। सामने जो जाली का दरवाज़ा नज़र आ रहा है, ये एंट्रेंस है। सहन से इस दरवाजे से हम अंदर दाखिल होते हैं। असां हिन दरवाज़े खां अंदर ईंदा आहियूं। साम्हूं गेट आहे, पोइ असांजो नंढड़ो अंगण आहे ऐं पोइ ही असांजो लाउंज जो एंट्रेंस आहे। इस दरवाजे से हम अंदर दाखिल होते हैं। अंदर दाखिल होने के साथ ही ये सामने मेरी एक हाफ सर्किल टेबल रखी हुई है और इस पर आप देखेंगे कि कुछ चीज़ें मैंने सजाई हैं। सबसे पहले नीचे एक बास्केट है। ये ॾिसो, सभिनी खां पहिरीं हेठि हीअ बास्केट आहे जेका मां हिकिड़ी क्राफ्ट जी एग्ज़िबिशन मां वरिती हुई। इन में मां पंहिंजो हिकिड़ो मनी प्लांट रखियो आहे। ये मनी प्लांट में लाई थी नर्सरी से, तो ये पत्ते उसके वहीं से ये सारे ख़राब हो रहे हैं। कीड़ा लग गया था इनको, लेकिन अभी इंशाल्लाह ये ग्रो कर रहे हैं आहिस्ता आहिस्ता, फ्रेश पत्ते निकलेंगे। तो ही इन में ताज़ा पन निकिरनि पिया। उन खां पोइ मथे जेके कुझु शयूं मूं सजायूं आहिनि, ही तव्हां ॾिसंदो, ही स्टोन पेंट थियल आहिनि कैक्टस जी शक्ल में, ऐं ही कूंडियूं भी मुंहिंजूं पंहिंजूं पेंट थियल आहिनि। स्टोन ये जो मैंने पेंट किए हैं कैक्टस की शक्ल में, इनकी वीडियो अवेलेबल है मेरे चैनल पे, आप लोग देख सकते हैं। ऐं ही कूंडियूं मुंहिंजूं पंहिंजूं पेंट थियल आहिनि। ही स्टोन जी पेंटिंग जी वीडियो तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे चैनल ते। ही नंढड़ो हिकिड़ो कंटेनर आहे कॉपर कलर में, मेटल जो आहे, जेको मां हिकिड़ी मार्केट मां वरितो, ऐं इन में मूं मनी प्लांट विझी रखियो आहे। ही ग्रो थींदो इंशाल्लाह। ग्लास में कटिंग्स लगाई हुई हैं। ग्लास में ये मनी प्लांट की मैंने कटिंग्स लगाई हैं जो इंशाल्लाह बड़ी हो जाएंगी। तो इसको मैंने यहाँ पे सजा दिया है इस टेबल के ऊपर। हिते तव्हां ॾिसंदो त ही मथे की होल्डर लॻल आहे ऐं उन सां गॾु क्लॉक बि आहे। ऐं की होल्डर जे हेठां ऐं पासे में कुछ ही फ्रेम एम्ब्रॉयडरी थियल लॻल आहिनि। की होल्डर और क्लॉक के साइड में और नीचे आप देख रहे हैं कि कुछ फ्रेम्स जो है वो एम्ब्रॉयडर्ड है। ये मेरी एम्ब्रॉयडरी है। इसमें आप देख सकते हैं ये है एक ड्रैगन फ्लाई, सिंधी में असां भिंभोरी चवंदा आहियूं। इसके आप देखिए परों में मैंने पिंक कलर की जाली लगाई है। गुलाबी रंग जी ॼारी मां हिन जे परनि में हई आहे। उन खां पोइ हीअ हिकिड़ी बटरफ्लाई आहे ऐं ही हिकिड़ी आहे हनी बी, माखी जी मख। हिन जे परनि में तव्हां ॾिसी सघो था त मूं ॼारी हई आहे वाइट कलर जी। सफ़ेद रंग की जाली इसके परों में लगी हुई है। इसके बाद ये लेडी बग है, ये मेरी एम्ब्रॉयडरी है हाथ से बने हुए, और फिर बाद में मैंने मार्केट से ये फ्रेम करवाए हैं। उसके बाद ये मैंने आपको दिखाया है दरवाजे से जैसे एंटर हो रहे हैं तो राइट साइड, ही राइट साइड साॼो पासो मूं तव्हां सां शेयर कयो। हाणे हिन पासे आहे लेफ्ट साइड, खॿो पासो। दरवाजे सां गॾु हिते असांजी इस्त्री जी टेबल आहे, तो हिन जी जाइ ॿिए के हंध भी न पई ठहे। यहाँ पे हमने इस्त्री की मेज़ रखी हुई है। नीचे इसके कैबिनेट है। इसके कैबिनेट में मेरा एक टूल्स का बैग रखा हुआ है जिसमें मेरे पेचकश, पाने, हथौड़ी वगैरह सब रखे होते हैं, और फर्स्ट एड बॉक्स है। और एक खाने में, या तो मैं थोड़ा सा आपको दिखा देती हूँ, ॾेखारियां थी मां तव्हांखे। ही ॾिसंदो, मथे ही मुंहिंजा मैट्स, कुशन, कवर्स वग़ैरह पिया आहिनि, ऐं हेठि ही मुंहिंजो फर्स्ट एड बॉक्स आहे। उन सां गॾु ही मुंहिंजो ब्लैक कलर जो टूल बैग आहे जंहिंमें मुंहिंजो हथौड़ी, पेचकश, पाना वग़ैरह रखियल आहिनि। ऐं फर्स्ट एड बॉक्स जी मां इहा ई जाइ ठाही आहे, छो त ही विच ते आहे त सभिनी फैमिली मेम्बर्स खे ख़बर हूंदी त असांखे कहिड़ी जाइ तां इहा शइ खणणी आहे ऐं वापसि किथे रखणी आहे। हिन पासे हिकिड़ी बास्केट आहे साइड में, नंढड़ी स्पेस हुई है। इन में असां रोज़ जो अख़बारूं पढ़ी ऐं उहे रखंदा वेंदा आहियूं। तो मैंने ये जगह बनाई इस कैबिनेट में फर्स्ट एड बॉक्स और टूल बैग की, क्योंकि ये ऐसी चीज़ें हैं कि किसी न किसी को इनकी ज़रूरत पड़ती रहती है। इसलिए हमने इसको सेंटर में रखा है घर के, ताकि कमरों में ना रखें और हर एक यहाँ से आसानी से उठा ले, आसानी से इसको वापस भी रख सके। ठीक है। इन जे अॻियां असांजा ही ॿ सोफ़ा रखियल आहिनि इस्त्री टेबल जे अॻियां, ऐं हिन पासे ही असांजो वॾो सोफ़ो रखियल आहे। ही असांजो वेहण जो हिते इंतज़ाम आहे। वॾो सोफ़ो ॿिन्ही कमरनि जे अॻियां रखियल आहे, पर हिन जे पोयां असांजी स्पेस छॾियल आहे गुज़रण जे लाइ।
बड़ा सोफ़ा जो है हमारे कमरों के, दोनों कमरों के आगे रखा हुआ है, लेकिन आने जाने की जगह हमने इसके पीछे छोड़ी हुई है, क्योंकि जाहिर बात है छोटा सा घर है तो हमें उस हिसाब से इसको हर चीज़ को जगह भी देनी है, सहूलत भी रखनी है। अच्छा, ये कुशन से कितना ॾिसो पिया, इन्हनि जा कवर असां स्पेशली कोन ठाहिया आहिनि, ये जेके हुआ तो जीअं जो तीअं असां खणी रखिया हैं। कुशन कवर्स हमने ये ख़ास तौर पे नहीं बनाए, बस जो थे वो हमने यूज़ कर लिए हैं, और इंशाल्लाह जैसे मुख्तलिफ़ मौक़ों पे मैं नए बनाती हूँ नई चीज़ें, ईद के मौके पे भी अगर बनाऊँगी तो फिर चारों के एक जैसे बनाऊँगी। जो फ़िलहाल मौजूद थे वही रख दिए, उनमें सबसे मेरा फेवरेट जो है वो ये है, और जो ज़्यादा सूट भी कर रहा है यहाँ पे, ही वो सभिनी खां सुठो तो लॻे कॉम्बिनेशन भी, पर ठीकु आहे, जेके हुआसीं असां इस्तेमालु कया आहिनि, सहूलियत ॾिसणी आहे फ़िलहाल। उन खां पोइ हिननि सोफ़नि के अॻियां जेका टेबल आहे, इसको मैंने डेकोरेट नहीं किया, क्योंकि यहाँ पे रफ़ यूज़ होती है ये, यहाँ बैठ के हम चाय पीते हैं, कुछ शाम के वक्त खाना होता है तो खाते हैं, और जब हम टीवी देख रहे होते हैं, सामने टीवी रखा है तो पाँव हम टेबल पे रख के बैठ जाते हैं, तो इसलिए हमने यहाँ पे कोई सजावट नहीं की। यहाँ पे हमें सहूलत की ज़रूरत है, ज़्यादा टाइम हम यहाँ गुजारते, इसलिए हमने इसको सादा सा छोड़ दिया है। अखबार रहता है जो रोज़ का रोज़ आता है, और उसके साथ टीवी का कंट्रोल, और कुछ कोस्टर्स मैंने यहाँ पे रख दिए हैं ताकि जो ग्लास और कप वगैरह रखें तो ये टेबल ख़राब ना हो। उसके साथ सोफ़े की साइड में इस तरफ मेरा फ्रिज रखा है, और ये है मेरा डाइनिंग टेबल, छोटा सा नंढड़ी डाइनिंग टेबल आहे मुंहिंजी, जेका किचन ऐं लाउंज जे विच ते रखियल आहे। ये मेरे घर की एक बहुत बहुत ज़रूरी चीज़ है। डाइनिंग टेबल मुझे घर जो हिकिड़ो इम्पॉर्टेंट हिस्सो आहे। ये जब मेरे बच्चे छोटे थे तो उन्होंने कुरान शरीफ डाइनिंग टेबल पे पढ़ा है, होमवर्क मेरे बच्चे डाइनिंग टेबल पे करते थे, मेरी सिलाई ज़्यादा डाइनिंग टेबल पे होती थी, कपड़ों की कटिंग, जो मैंने बेशुमार रलियाँ बनाई हैं ज़िंदगी में, और मैंने बहुत सारी क्विल्ट्स बनाई हैं, उनकी आज तक कटिंग यहाँ पे होती है, और मैंने कुछ किताबें लिखी हैं तो उनमें से ज़्यादातर इस टेबल पे बैठ के लिखी हैं। सब्जियाँ यहीं काटते हैं हम, खाना खाने के बाद हाथ धोए बगैर यहाँ पे बहुत देर तक बातें करना, ये हमारा काम इस टेबल पे होता है। असां अक्सर ये थींदो आहे त मानी खाई हथ धोए बिना हिते ई वेठा कचहरी कंदा आहियूं, कोई भी मुंहिंजूं भेणूं अचनि, महिमान अचनि, असां टेबल ते ई वेठा ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियूं। ऐं सॼी उमिरि मूं सिलाई कई आहे हिन ते, जेसिताईं मूं पंहिंजी सिलाई जी अलॻि सां टेबल न ठाराई हुई त मां डाइनिंग टेबल ते ई सिलाई कंदी हुअसि। हर शइ जी कटिंग, कपिड़नि जी, रिलियुनि जी, मुख़्तलिफ़ एग्ज़िबिशन जूं शयूं ठाहींदी आहियां, उन्हनि जी कटिंग हिन टेबल ते थींदी रही आहे। मुंहिंजे ॿारनि क़ुरान शरीफ़ हिन टेबल ते पढ़ियो आहे, नंढे हूंदे हुननि जो होमवर्क हिन टेबल ते थींदो हो, ऐं मुंहिंजो लिखण जो कमु, मुंहिंजे ॿारनि जो लिखण जो कमु, अञा ताईं बि लैपटॉप खणी ॿार मुंहिंजा हिन टेबल ते वेही पंहिंजो कमु कंदा आहिनि, हालांकि उन्हनि खे पंहिंजे कमरनि में राइटिंग टेबल्स आहिनि। और ये एक ही टेबल नहीं हमारे पास कि ये सारे काम इस टेबल पे नहीं हुए, बल्कि जैसे जैसे हमने घर बदले हैं तो घरों के साइज़ के हिसाब से टेबल्स बदलती रही हैं, लेकिन वो हमारे घर का सेंटर है, वो मरकज़ है मेरे घर का। मेरे घर की रौनक इस डाइनिंग टेबल के दम से होती है हमेशा से। उसके साथ इस तरफ हमारा टीवी और कुछ डेकोरेशन है, टीवी यूनिट है ये, ऊपर इसके 2 शेल्फ लगे हुए हैं, उसमें भी बहुत सारी चीज़ें हमने सजाई हैं। इसकी थोड़ी सी डिटेल में आपको बता देती हूँ। सबसे ऊपर ये एक फ्रेम आप देख सकते हैं, क्रॉस स्टिच की एम्ब्रॉयडरी है ये, और फूलों की जगह इस पे बटन लगे हुए हैं। ही क्रॉस स्टिच असां सिंधीअ में लगे कैनवस जो भर्त भी चवंदा आहियूं, उनमें गुलनि जी जाइ ते जेको आहे ही बटण लॻल आहिनि। ऐं इहे बटण मुंहिंजी हिकिड़ी अमेरिकन फ्रेंड आहे जेका सिलाई कढ़ाई जे करे मुंहिंजी फ्रेंड थी, कलीन, उन मूंखे ही बटण मोकिलिया, मूं उन्हनि खे हिते सेव करे छॾियो आहे। उन सां गॾु गॾु ही रिक्शा जो हिकिड़ो नंढिड़ो मॉडल रखियल आहे, ही 3 शीशे जूं लैंटर्न्स आहिनि, लालटेन, इन में कैंडल्स ॿरंदियूं। ये लालटेन की शक्ल है लेकिन इनके अंदर कैंडल्स जलती हैं, टी लाइट्स जो हैं, छोटी कैंडल्स। उसके साथ ही मेरी बास्केट्स रखी हुई हैं, एक एम्ब्रॉयडर्ड फ्रेम है मेरा, ही मुंहिंजो भर्त भरियल आहे। हिन मां जेको आहे ही साटिन स्टिच ऐं फ्रेंच नॉट्स सां भरियल आहे। उसके बाद नीचे वाले शेल्फ में ये ॾिसो, ही हिकिड़ो भर्त भरियल फ्रेम आहे, क्रॉस स्टिच, ये मेरी बेटी का बनाया हुआ क्रॉस स्टिच का जो है वो फ्रेम है। और इसमें आप देखेंगे कि
आपको साफ नज़र आएगा ये 4 सूती पे बना हुआ काम है। इसके साथ मैंने एक कंटेनर में प्लास्टिक के फूल रखे हुए जो कि मुझे बहुत अच्छे लगते हैं। एक चीज़ मैं आपको और दिखा दूँ, हिकिड़ी शइ मां तव्हां सां शेयर कयां। ही हिते बाज़ारि तव्हांखे फ्रेम त नज़र अचे थो, हिन जे पोयां बिजली जो बोर्ड आहे, इसको मैं हटा देती हूँ फ्रेम को, इसके पीछे बिजली का बोर्ड है। अब इसको तो हम नहीं हटा सकते थे, अच्छा भी नहीं लग रहा था यहाँ पे, तो इसको हमने छुपाने के लिए ये काम किया कि इसके सामने इसके साइज़ का एक जो फ्रेम है वो हमने सेट कर लिया है ताकि डेकोरेशन भी हो जाए और ये जो बोर्ड है ये भी छुप जाए, बुरा न लगे। ठीक आहे। इन सां गॾु गॾु ही मुंहिंजा 2 दबला, सिंधी में असां दबलो ई चवंदासीं, बॉक्सेस, ये मेरे हाला के बने हुए, ये भी एग्जीबिशन से लिए हुए हैं, जंडरी जो कम। वरी हिते गुल आहिनि, हिकिड़ो नंढिड़ो ख़ूबसूरत प्यालो आहे जेको मूंखे वणे थो ॾाढो। उसके साथ साथ ये फिर एक और एम्ब्रॉयडर्ड फ्रेम है क्रॉस स्टिच में, अगेन ये मेरी बेटी का बनाया हुआ है, उसको बहुत शौक़ है। उसके जो बने हुए फ्रेम अब सैकड़ों में है मेरे पास, 100 जी तादाद में आहिनि। असां अक्सर उन्हनि खे चेंज भी कंदा रहंदा आहियूं, हिकिड़ा लाहे रखंदा आहियूं, ॿिया हणंदा आहियूं। उसके साथ ये देखें पौधे मुझे बहुत पसंद है, असलियों नकलियों हर लिहाज से। ये कैक्टस मैंने बनाया था, हाथ का बना हुआ है फेल्ट से। ये दूसरा भी मेरा बनाया हुआ है फेल्ट से। ये बने बनाए हैं, प्लास्टिक के हैं, ये एक सेरामिक का है। उसके साथ फिर एक और फ्रेम, ये मोर कढ़ा हुआ, ये भी 4 सूती पे, ये मेरी बेटी का बनाया हुआ, माशाल्लाह बहुत हुनरमंद है वो। उनखां पोइ ही ॾिसो, ही गुल, ही नंढिड़ो हाउस, हिन में भी हिकिड़ी कैंडल पयल आहे जेका ॿारींदासीं त हिन जे दरियुनि मां रोशनी निकरंदी है। इसमें भी एक छोटी सी कैंडल रखी हुई है, उसको जलाते हैं तो इसकी खिड़कियों में से रोशनी आती है। फिर इसके नीचे उनखां पोइ ही आहिनि, ही काठियूं आहिनि जेके वण जूं शाखूं सुकल, उन्हनि खे मूं पेंट करे हिन गुलदान में विधो आहे ऐं इन्हनि जी वीडियो भी मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, तव्हां इहा ॾिसी सघो था। ऐं उन सां गॾु गॾु जीअं मूं चयो त मूंखे नकली प्लांट्स ऐं कैंडल्स मूंखे ॾाढी पसंदि आहिनि। हीअ असांजी टीवी आहे ऐं उनखां पोइ ही नंढा वॾा गुलदान गुल ही मूंखे गिफ्ट मिलियल आहिनि जेके मूंखे इलाही प्यारा आहिनि। ऐं उनखां पोइ हेठि हिन में कुझु कैबिनेट्स ठहियल आहिनि। हीअ ख़ाली हिकिड़ो खानो आहे जंहिंमें मुंहिंजी हिकिड़ी कैंडल होल्डर वेठी आहे, हीअ हिन जी मोमबत्ती आहे। हिन पासे हिकिड़ो काशी जो हाला का बना हुआ है, ये मुझे बहुत हैंडीक्राफ्ट्स पसंद हैं, घर में रखना पसंद है। सिंधियुनि जो घर आहे त किथे तक के शयूं अहिड़ियूं नज़र अचनि त लॻे त सिंधियुनि जो घर आहे। हीअ वरी हिकिड़ी मुंहिंजी कैंडल होल्डर आहे जंहिंजी कैंडल ॿरी वई आहे, मां ॿीहर हिन साइज़ जी कोन वरिती आहे, वठी ईंदमि इंशाल्लाह। और मैंने पहले भी आपको बताया था कि क्रॉकरी मेरी बहुत सारी है जो किचन के कैबिनेट्स में पूरी नहीं आती, तो मैंने कुछ यहाँ पे रखी है। यहाँ पे मेरे एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा डिशेस, एक्स्ट्रा ये प्लेट्स हैं, बास्केट्स हैं और ये डिशेस हैं, ये आप देख सकते हैं, ये यहाँ रखी है मैंने। उसके अलावा ऐसा ही एक खाना इधर भी है, अड़ो साॻियो हिक जहिड़ो खानो आहे। ही मुंहिंजा गिलास आहिनि, हिते काउंट न कया आहिनि, अलाए घणा सेट आहिनि माशाल्लाह। सॼी उमिरि शौक़ु रहियो आहे, मां विराईंदी बि एॾे शौक़ सां आहियां ठाहिण, ज़रूरतमंदनि खे बि ॾींदी आहियां, जमा बि एॾे शौक़ सां कंदी आहियां। तो हिन में मूं सॼा पंहिंजा गिलास रखिया आहिनि त जीअं साम्हूं रहनि, करीब रहें, क्योंकि हमारे जो भी आने जाने वाले होंगे वो यहीं बैठेंगे तो हमें बर्तन निकालने में मुश्किल नहीं होती। इस दराज में कटलरी है मेरी सारी, वो चम्मच जो हम कभी कभी निकालते, जो दावतों में यूज़ होते, वो हमने यहाँ पे रखे हुए। तो ही सॼी कटलरी मुंहिंजी उहा आहे जेका असां कॾहिं कॾहिं कढंदा आहियूं, जेका आम इस्तेमाल जी आहे, रोज़ाना इस्तेमाल जी, उहा किचन में रखियल आहे। हिकिड़ो ही ॿियो खानो आहे, इनके असां अञा सेट न कयो आहे, इसको अभी सेट नहीं किया, कुछ चीज़ें बस मैं डालती गई हूँ इसमें, कुछ अभी मुझे डेकोरेट करनी है, कुछ ज़रूरत की हैं तो वो यहाँ पे रखी हैं। तो हीअ आहे मुंहिंजो उहो नंढिड़ो घर। ऐं अच्छा ॿी ॻाल्हि त हितां ई हिते सोफ़नि ऐं टीवीअ जे विच तां वरी हिन जी ॾाकण मथे वञण जे लाइ सीढ़ी भी यहाँ से जाती है ऊपर, और ये अपनी सीढ़ी की डेकोरेशन में आपसे शेयर कर चुकी हूँ।
हीअ डिटेल में मां भित तव्हां सां शेयर कई आहे, हिन जी वीडियो बि मौजूदु आहे। सो तव्हांखे मुंहिंजे घर में का भी महंगी शइ नज़र नहीं ईंदी, आपको कोई महंगी चीज़ यहाँ नज़र नहीं आएगी। यहाँ पे या तो तरतीब है, सफाई है और मेरा हुनर है और मेरे बच्चों का हुनर है। तो हीअ आहे मुंहिंजो नंढिड़ो घर, हीअ मुंहिंजो नंढिड़ो लाउंज जिते मुंहिंजे ॾींहं जो वॾो हिसो गुज़रंदो आहे ऐं असां ॾाढो जेको आहे आराम महसूसु कंदा आहियूं, ॾाढो सुकून ऐं ख़ुशी महसूसु कंदा आहियूं असां जॾहिं पंहिंजी मर्ज़ीअ सां हिते वक़्तु गुज़ारींदा आहियूं। त ताकि ज़रूर ये वीडियो पसंद ईंदी। अगर आपको मेरी ये वीडियो पसंद आई हो तो आप कमेंट करें, कुछ कहना है लाइक करें, वीडियो को शेयर करें, चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो मैं और बहुत सारी चीज़ें आपके साथ शेयर करना चाहूँगी और मेरा ख्याल है कि आपको मेरे घर से, मेरी इन वीडियो से शायद कुछ आइडिया मिल सकता हो अपने घर को डेकोरेट करने के लिए। सब काम करते हैं, सबको शौक़ होता है, लेकिन फिर भी हम जब चीज़ें देखते हैं तो हम कुछ न कुछ उसमें से सीखते हैं। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजी हिननि वीडियोज़ मां कुछ सीखी रहा हो, कुछ समझी रहा हो, तव्हांखे कुछ वणे थो त मूंखे ज़रूरु ॿुधायो त मूंखे ख़बर पए त मां हीअ जेका महिनत कयां थी ऐं जेको कुझु मां हीअ तव्हां सां शेयर कयां थी, जेको असांजो इंतिहाई पर्सनल आहे, त उन जो को फ़ाइदो आहे या नहीं। ठीकु आहे, सो मूंखे ज़रूरु तव्हां मोट ॾिजो, ज़रूरु तव्हां मूंखे पंहिंजी राय खां आगाह कजो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, त हीअ मुंहिंजो प्यार सां कयल कमु तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। हमेशह चवंदी आहियां पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, त टाइम जो सही इस्तेमालु तव्हांखे मुंहिंजे घर में हर जाइ ते नज़र ईंदो। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी शइ सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।